नशे वारी घोरियूं मूं तैयार करे रखी छॾियूं न। राति घर वारनि खे ॾेई छॾींदासीं। तूं तयार ई नी, राति अचिजां, निकिरी हलंदासीं। घर वारनि खे ख़बर ई कान पवंदी। जी जी जानी मुंहिंजा, मूं सॼो कमु करे छॾियो आहे पंहिंजो। तूं इहो त ॿुधाए, नशे वारियूं गोरियूं घर वारनि खे ॾेई त छॾियूं अथई नी, इहे त वरी राति जाॻिया वेठा हुजनि। थी वियो आहे कमु? ओके आहे पोइ त बसि ठीकु आहे। तूं तयारु हुजां, मां राति बसि सामान खणी भॼंदासीं तव्हां। हाँ ठीकु आहे, ओके। हिकु ॾींहं खां पोइ लो सुबह 7 थी विया आहिनि। बोल दी में विश पाणी त ॾियां। ओ दी में विश पाणी त ॾे, जल्दी कर पुटु, कम ते वञिणो आहे। जल्दी कर, चांहि पकाए, पाणी पी, जल्दी कर। सॼी कान थी ॿुधे, ॾिसां सही वही करे। हाय दी में विश उथ बाबा, पाणी त ॾे मूंखे, चांहि पकाए, कम ते वञिणो आहे। उथ बाबा, जल्दी कर, चांहि पकाए, पाणी बि ॾे। उथ दी, ॾिसां सही। हाँ ही छा करे विया? रुमाल रखी विया, हंध रखी विया, ही चक्कर छा करे मुंहिंजी? दर बि खुलियो पियो आहे, वही काॾे भॼी रखां ॿार ॾिसां। दी में विश, ये बाथरूम में कान्हे, नलके ते कान्हे। दी में विश, ही काॾे? दी में विश, वाशरूम में बि कान्हे, नलके ते बि कान्हे। दी में विश काॾे वई आहे? सुबुह काॾे वेंदी कान्हे, 7 टाइम थी वियो आहे, मतिलबु एॾो टाइम बि कोन थियो आहे। काॾे वई हली? हिकु ॾींहं खां पोइ हेलो, हाँ यार, खमीस यार जी भरी वही रात मालकन के नशो ॾेई ईअं भॼी वई, ख़बर ई कान पई मालकन खे। सुबुह उथंदे माई हुई कान खट ते। हाँ ये हला जाए ॻोठ में, ख़बर कोई पएसि गंजे खे। मैं भी सिधी ॾाढो मुंहिंजा ज़ुल्म करे छॾे, पंहिंजे पीउ खे ॾाढो अची ॾाढे में खुआर ख़राब करे छॾे। ईअं न करियां, ॿियो को कमु करियां, दर खाई मरियां, कहिड़ा भॼी ना। उहो ॻाल्हि करियां, मां तुंहिंजी जिते पसंदि थी शादी मां कयां, जिते तुंहिंजी दिलि पई चवे। ईअं ज़ुल्म न करियां, पीउ खे अची ॾाढे में खुआर ख़राब करे तूं पंहिंजे आशिक़ निकिरी भॼी वई आहीं। ॻोठ पाड़े खे खुआर करे वई, सॼी रुसवा करे वई। कुझु ॾींहंनि खां पोइ राणा आख़िर छो परेशानी? राणी परेशान न थियां त बाक़ी छा थियां? पंहिंजे सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हली वई आहे हाली। ऐं वॾी ॻाल्हि त इहा, घर वारनि धमकी ॾिनी आहे त जिथे बि इहो जोड़ो मिलंदो सिधियूं गोलियूं हणंदासीं। ॿियो त ख़ैरु, ऐं हा, ॻोठ जे वॾनि फ़ैसिलो कयो आहे, इहे जिथे मिलनि सिधा बस स्टैंडनि खे हणो। हाणे पाण वटि त आख़िर ॿियो को हल ई कोन बचियो आहे। हाणे पाण खे तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। हल त कंहिं प्रेस क्लब ते हलूं ऐं पुलिस खां ऐं सिंध हुकूमत खां तहफ़ुज़ घुरूं, जीअं पाण खे बचाइनि। न त पाण खे त घर वारा छॾींदा ई कोन। ॿियो ॻोठ में बि इहा ॻाल्हि हली वई आहे, सोशल मीडिया ते बि इहा ॻाल्हि हले थी पई। हक़ीक़त पुछींदे बसि हाणे ॿियो को हल पाण वटि आहे कोन। हल त कंहिं प्रेस क्लब ते हली मसइले जो हल घुरूं ऐं तहफ़ुज़ वठूं। उथ अवल इहो कमु कयूं। जी नाज़रीन, STR सिंधी सां तव्हांजो नुमाइंदो अयाज़ फुल। जीअं त असां वटि हिकिड़ो जोड़ो पहुतो आहे, अलाए केतिरनि ख़तरनि खे मुंहुं ॾेई। राति ताज़ो ई हिन जोड़े जी मूं पोस्ट ॾिठी, सो हिन महिल असांजे प्रेस क्लब ते पहुता आहिनि। अचो त उन्हनि खां हाल अहवाल वठूं त हू छा था चवणु चाहिनि। सभ खां पहिरियां सवाल मां निगरीअ खां कंदुसि त उहा छा थी चवणु चाहे। जी अदी, तव्हां ॿुधाईंदा हलो त हिन दोस्त सां तव्हांखे प्यार कीअं थियो? जी अदा ॿुधाईंदी हलां त असांजो काफ़ी टाइम फ़ोन ते राब्तो हुयो। सो असां कुझु ॾींहं पहिरियों राति जो घरां निकिरी चोरीअ घर वारनि खे ॿुधायो कोन, सो भॼी हलिया आहियूं। हिन महिल असांजो असुल मुतालबो इहो आहे, असांजा घर वारा जानी दुश्मन थी विया आहिनि हलिया। सो उहे असांखे मारणु था चाहिनि। ॻोठ में बि इहा ॻाल्हि हली वई आहे त हीउ जोड़ो जिथे बि तव्हांखे मिले थो उनखे मारे छॾियो। असां सिंध हुकूमत खां ऐं पुलिस खां मुतालबो कयूं था त असांखे जल्द खां जल्द तहफ़ुज़ ॾियनि, जीअं असां घर वारनि खां महफ़ूज़ रहूं। अदी, तव्हांजे इन बयान ते मूंखे हैरत बि थी ऐं ॾाढी कावड़ बि आई। माउ पीउ कॾहिं कंहिंजा दुश्मन थींदा आहिनि छा? जी दोस्तो, तव्हां अदीअ जो बयान ॿुधो। हाणे जेको अदो हिन सां गॾु आहे, जेको हिन अदीअ खे घरां भॼाए हिते पहुतो आहे प्रेस क्लब ते, उन जो हाणे बयान ॿुधंदासीं त उन जा छा तासरात आहिनि, उन जो छा चवणु आहे। जी अदा, तव्हांखे अदी किथे मिली? अदीअ सां कीअं प्यार जो रस्तो अॻिते वधियो? साईं, असुल मसइलो इहो त असां हिकु ई पाड़े जा आहियूं। सो हीअ माशाल्लाह नौजवान छोकिरी आहे, सुहिणी बि आहे। सो हीअ कॉलेज में पढ़ंदी, ऐं बि कॉलेज में ई पढ़ंदो हुअसि। सो असांजो सिलसिलो उतां जारी थियो।
सो बसि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम फ़ोन ते बि असांजो राब्तो रहियो। पोइ अचानक कुझु ॾींहं पहिरियां जो असां इहो सिस्टम कयो, मां हिन खे चयो त पंहिंजे घर वारनि खे नशो ॾेई आहे त जीअं राति जो निकिरी हलो। सो हीअ बि जॉन हुई, सो हिन बि तकड़ में नशो ॾेई पंहिंजे घर वारनि खे हली आई मूंसां गॾु। सो हिन महिल असांखे जान खे ख़तरो आहे। मुंहिंजा वालिद साहब, घर वारा, चाचा सभु असांजे ख़िलाफ़ आहिनि। सो उहे असांखे गोलीअ जो ऑर्डर ॾेई वेठा आहिनि। सो असां सिंध हुकूमत खां ऐं पुलिस खां मुतालबो कयूं था त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी दोस्तो, तव्हां अधे ऐं अधी ॿिन्ही जा बयान ॿुधा। जी दोस्तो, तव्हां हिन अधी ऐं अधे जी ॻाल्हि ॿुधी। बहरहाल मां अधे खां हिकिड़ो ॿियो सुवाल ज़रूरु कंदुसि। अदा, तव्हां ॿई हिकिड़े ई ॻोठ जा हो ऐं तव्हां भला अधीअ जे घर वारनि ने कॾहिं रिश्ते जे लाइ पंहिंजे वालिदेन खे मोकिलियो? न अदा, बिल्कुलु न। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अधे ऐं अधीअ जो पाण में प्यार थी वियो हलियो, उन खां बाद अधो जेको आहे उनखे एतिरी हिमत कान हुई जो पंहिंजे वालिदेन खे अधीअ जे घर शादीअ जे लाइ मोकिले। ऐं वॾी हैरत मूंखे अधीअ ते थी अचे त हुन पंहिंजे पीउ माउ सां ज़िक्र ई कोन कयो त को मुंहिंजी बि पसंदि जी शादी करायो। उन खां बाद अधीअ छा कयो आहे, घर वारनि खे नशे जूं गोरियूं ॾेई निंड उघूर निंड में सुम्हारे पाण घरां निकिरी हली आई आहे। इहो बि न सोचियो अथई त पोइ हिते मुंहिंजो जेको पोड़ो पीउ आहे उहो ज़माने खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो। ऐं हुनजे पीउ खे हर को माण्हू चवंदो, अड़े भाॼो कर छोकिरी जो पीउ आहे, छॾियो हिनखे। ऐं हुनजी माउ जंहिं हिनखे 25-30 साल पंहिंजे सीने सां लाहे पालियो आहे, उन जो बि हुनखे ख़्यालु कोन आयो त मुंहिंजी अम्मा जेका आहे मुंहिंजी राह तकींदी हूंदी, मुंहिंजे ॻोठ में, मुंहिंजे मोहल्ले में, मुंहिंजे सॼे घर में केतिरा हू बदनाम थिया हूंदा। माण्हुनि हुनखे तरह तरह जा ताना आया हूंदा। बहरहाल अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे उहा इन ॻाल्हि खे सम्झे ई कान थी। बसि मोबाइल ते काल ते हेलो आहे थी वई हली। उन खां बाद कॉलेज यूनिवर्सिटियुनि में रस्ते सां वेंदे हुन सां प्यार थी, हुन सां प्यार थी वियो, पोइ घरां निकिरी भॼी था वञनि। पोइ हुनजा मालिक छा था कनि, बदनामी रुसवाई ज़िंदगीअ खां पोइ आपघात करे था छॾनि। अदा, मां तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु मैसेज ॾींदुसि, अगरि तव्हां हुन ते अमल कयो त तव्हांजी शादी मुंहिंजो ज़िम्मो आहे, मां कराईंदुसि। इज़त ऐं एतिराम सां। छा तव्हां पंहिंजे घर हलण जे लाइ तयारु आहियो? जी जी बिल्कुलु अदा, तव्हांजी ॻाल्हियुनि अखियूं खोले छॾियूं। हक़ीक़त बि इहा ख़बर कान हुई त असांजे हिन ग़लतीअ जे खां पोइ असांजा ख़ानदान वारा केतिरी रुसवाई बर्दाश्त कंदा, केतिरी बेइज़ती बर्दाश्त कंदा। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खां असां एग्री आहियूं। असांखे तव्हां वठी हलो, उन्हनि ताईं महफ़ूज़ पुॼायो। इनशाला असां हिन खे बि पंहिंजे घर छॾियो, मूंखे बि पंहिंजे घर इज़त सां छॾायो। पोइ अलाह ख़ैरु करे इज़त सां असांजो निकाह करायो त जीअं बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघूं असां। तव्हां त राज़ी हो? अदी, तव्हां राज़ी हो? जी जी राज़ी हो। सही अदा, पोइ बसि तव्हांजी शादी मुंहिंजो ज़िम्मो आहे। इनशाला ॿीहर अहिड़ो कमु न पाण कयो, न ई पंहिंजे कंहिं दोस्त वग़ैरह को करे त उन खे बि इन कुदे अमल खां रोकियो। जी जी अदा, बिल्कुलु रोकींदा। त मूंखे ॾींदा इजाज़त, वॾी महिरबानी।